أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وآله آل الله ولعنة الله على أعدائه أعداء الله من الآن إلى يوم لقاء الله أما بعد قال علي عليه الصلاة والسلام حاسبوا قبل أن تحاسبوا। सभ खां अवल त हीउ अवांजो 37 कन्वेंशन असांजी तंज़ीम जो असली स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन जो 37 सालनि खां पोइ बि हिन तंज़ीम जो ज़िंदा रहणु ख़ुदि हिकु मुआशिरती लिहाज़ खां अहम मसइलो आहे, छो त तंज़ीमूं वधि में वधि 10-15 साल हलंदियूं आहिनि, उनखां पोइ या त पंहिंजो मक़सदु ॾेई ख़तमु थींदियूं आहिनि या ख़ुदि ब ख़ुदि वक़्तु हुननि खे ख़तमु करे छॾींदो आहे। पर 37 सालनि खां पोइ हिन तंज़ीम जो ज़िंदा रहणु ख़ुदि ॿुधाए थो त हिन तंज़ीम कुझु न कुझु हासिल बि कयो आहे ऐं पंहिंजे वजूद खे बाक़ी बि रखियो आहे। इन खां अॻु में जो मौज़ू जे हवाले सां कुझु ॻाल्हि ॿोल शुरू कजे। कल्ह ऐं अॼु तव्हां खां हिकु हिकु सुवालु कयो वियो। पहिरियों सुवालु नसबुल ऐन जे हवाले सां हुयो, उन्हनि मां बि अक्सरियत जो जेको जवाबु आहे उहो नसबुल ऐन जेको तंज़ीम जो आहे उनजे मुताबिक़ लिखियलु न हुयो, वॾी अक्सरियत। ऐं उनखां पोइ ॿियो जेको अॼु जो सुवालु हुयो त अग़राज़ मक़ासिद मां के बि 3 लिखी ॾेखारियो। 12 आहिनि, 12 मां के बि 3 जेके आहिनि तव्हां लिखी ॾेखारियो। उन्हनि मां बिल्कुलु सही कंहिंजो बि कोन्हे, वेझो वेझो जेको आहे जवाबु जेको आहे उनखे इनाम ॾिनो वेंदो। बहरहाल इहो आहे त इन मां मालूम थिए थो त असां तालीम ऐं तरबियत ऐं ख़ुदि तंज़ीम सां संजीदा केतिरा आहियूं, वरना हर कारकुन खे नसबुल ऐन त बहरहाल यादि हुजणी खपे। ऐं 12 मां घटि में घटि 5, 10, 8 त उन्हनि लफ़्ज़नि में जिन लफ़्ज़नि में आइन में लिखियल आहिनि यादि हुजणु घुरिजनि। अग़राज़ मक़ासिद ऐं नसबुल ऐन यादि न हुजणु इहो ॿुधाए थो त मौजूदा तंज़ीम जी हालति बहितर कोन्हे का। हिन वक़्तु जेका असांजी तालीम तरबियत जी सूरत हाल आहे उहा बहितर कोन्हे। आईंदा सवाल जेके थींदा उन्हनि में वधीक तव्हांखे जेको आहे ख़बर पवंदी त जेको आहे तव्हांजी असांजी सभिनी जी, छो त तव्हां मां मुराद असां आहियूं, असां मां मुराद तव्हां आहियूं। असां तंज़ीम जे हवाले सां सम्झूं था त तरबियत करण वारा आहियूं, तव्हां सम्झो था त जेको आहे तरबियत थियण वारा हो। ॿिन्ही जो पाण में राब्तो पियो। ॾींहंनि में कुझु लतीफ़ो पियो हिकिड़े दोस्त ॿुधायो त उस्ताद पुछो शागिर्द खां त यकीन ऐं वहम में कहिड़ो फ़र्क़ु आहे। यकीन छा खे चइबो आहे, वहम छा खे चइबो आहे? चए थी जेको तव्हां पढ़ायो था ऐं तव्हां सम्झो था पढ़ायो था इहो त यकीन आहे असांखे, ऐं तव्हांखे जेको इहो सम्झ में अचे थो त असां सम्झूं था इहो तव्हांखे वहम आहे। सो असां पढ़ायो आहे, तव्हां पढ़ियो आहे, इन मां कुझु यकीन आहे, कुझु जेको आहे उहो वहम आहे। तंहिंजे करे जेको आहे मौजूदा सूरत हाल बहरहाल कोई बहितर सूरत हाल न आहे, इन्हनि मां मालूम थिए थो। अॻिते जा सवालात ख़ुदि तव्हांखे ॿुधाईंदा त तव्हां ऐं असां केतिरे क़दुरु पंहिंजे इन मक़सद ऐं तालीम तरबियत सां संजीदा आहियूं। मौला अली अलैहिस्सलाम जन जो फरमान हासिबू, एहतिसाब कयो, पंहिंजो एहतिसाब कयो, क़ब्ल अन तुहासिबू, इन खां अॻु में जो तव्हांजो एहतिसाब कयो वञे। ॿिया तव्हांजो एहतिसाब कनि, थी सघे थो इहो ॿियो एहतिसाब क़यामत जो एहतिसाब हुजे, थी सघे थो ॿियो एहतिसाब तारीख़ जो एहतिसाब हुजे, तारीख़ तव्हांजो एहतिसाब करे, थी सघे थो इहो ॿियो एहतिसाब जेको आहे मुआशिरो तव्हांजो एहतिसाब करे तव्हां छा कयो आहे। इन खां अवल पंहिंजो एहतिसाब इंसान खे पाण करणु खपे, पंहिंजो हिसाब किताब पाण करणु खपे। ऐं जॾहिं न हिसाब किताब कबो आहे त पोइ छॾ छूट न ॾिबी आहे।
ॿियो फरमान आहे ॿी जाइ ते मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो गॾिजी सलवात पढ़ो मुहम्मद वाले मोहम्मद जंहिंमें मौला फरमाइनि था त हासिबु अहवाअकुम कमा तुहासिबु आदाअकुम या युजाहिदु अहवाअकुम कमा तुजाहिदून आदाअकुम। हिसाब कयो पंहिंजो अहिड़े नमूने सां जहिड़े नमूने सां दुश्मन जो हिसाब कंदा आहियो। यानी दुश्मन या मुखालिफ़ जेको आहे उनजो जीअं तव्हां हिसाब किताब कंदा हो, उन में काई बि ज़री बराबरि जेको आहे छॾ छूट न कंदा हो। मौला फरमाईंदा जॾहिं पंहिंजो हिसाब कयो पंहिंजे ख़्वाहिशुनि जो, पंहिंजे कमकारियुनि जो, तॾहिं बि जेको आहे उहो पंहिंजा मुखालिफ़ बणिजी पंहिंजो एहतिसाब कंदा कयो। अगरि पंहिंजा दोस्त बणिजे ऐं पंहिंजा बणिजे एहतिसाब कंदो त ज़ाहिर आहे हुन में छॾ छूट माण्हू जेका करे चयो हीअ ठीकु आहे, हीअ मिड़ई ठीकु आहे, हीअ ठीकु आहे, हीअ ठीकु आहे। मौला फरमाईंदा ईअं न कयो। जॾहिं बि हिसाब किताब जो वारो अचे त पोइ जेको आहे पंहिंजा मुखालिफ़ बणिजी एहतिसाब कयो। जीअं हिकु मुखालिफ़ जेको आहे ज़रे बराबरि बि छॾ छूट न कंदो आहे, तीअं तव्हां पंहिंजे कमनि कारियुनि जे हवाले सां जॾहिं हिसाब कयो त छॾ छूट न कयो। हिन करे मां बि जेको अव्हांजे साम्हूं ॻाल्हियूं कंदुसि उन में छॾ छूट जी जेको आहे उहा गुंजाइश न हूंदी, बल्कि जेको आहे सिधियूं सिधियूं ॻाल्हियूं, ताकी पंहिंजो एहतिसाब इंसान पाण करे ऐं पाण खे बहितर बणाइण जे लाइ कोशिशि करे। तंज़ीम 3 मरहलनि मां गुज़री आहे। हिकिड़ो अंजुमन असगरिया ही 1967 खां वठी ऐं 1976 ताईं, 67 खां 76 ताईं तक़रीबन इहो 10 साल अंजुमन असगरिया जे नाले सां हुन कमु कयो आहे। ऐं इन जा बुनियादी तौर ते जामशुरू जेको यूनिवर्सिटी जा इदारा हुया उन में जेको आहे उहो मर्कज़ हुयो ऐं हिकु अधु ॿियनि जायुनि ते कोई यूनिट खुलियल हो, वरना इहो सॼो तंज़ीम जी सूरत हाल 1967 खां 1976 ताईं इहा हुई। अंजुमन असगरिया जामशुरू जे नाले सां कमु कंदी। उन खां पोइ जेको आहे 76 कोई जुलाई 76 में असगरिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन ठही। अलबत् वरी बि मर्कज़ जेको आहे जामशुरू हूंदो, यानी जामशुरू जे इदारनि मां ई सॼी मर्कज़ी काबीना ठहंदी। बाक़ी सिंध मां मर्कज़ी उहिदेदार न हूंदा हुया, डिवीज़न बि कोन, ई सिर्फ़ु ज़िलो हूंदो हो। इहो सिलसिलो जेको आहे उहो डॉक्टर मोहम्मद मूसा लगारी साहिब जन जे सदारत जे दौर ताईं मुंहिंजे ख़्याल में इहो 83 ताईं जेको आहे 82-83 ताईं रहियो। उन खां पोइ जेको असगरिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन सिंध याने सॼे सिंध ते जेको आहे मर्कज़ ठहियो ऐं आइन बि जेको आहे नओं वजूद में आयो। इहे त हिन आइनी लिहाज़ खां जेके आहिनि उहे 3 मरहला। पहिरियों जेको आहे अंजुमन असगरिया, पोइ असगरिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन मर्कज़ जामशुरू, ऐं पोइ जेको आहे असगरिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन सिंध या पाकिस्तान, ऐं मर्कज़ जेको आहे उहो सॼे सिंध जे हवाले सां किथां बि जेको आहे थी सघे। इन सां गॾोगॾु कारकर्दगी जे हवाले सां जेका हिन जा मरहला आहिनि उहे बुनियादी तौर ते जेके आहिनि उहे बि 3 मरहला आहिनि। हिकिड़ो उहो दौर आहे जॾहिं अल हुसैन छापणु ऐं योम मुस्तफ़ा योम मुर्तज़ा करणु इहो सिर्फ़ु कारकर्दगी हूंदो हो। या मिसाल तौर जेको आहे मर्कज़ अल हुसैन छापींदो ऐं जेको आहे उहो चांडका मेडिकल कॉलेज वारा अल हिदायत नाले सां छापींदा हुआ हिकिड़ो नंढड़ो रिसालो। अहिड़े नमूने सां जेको आहे ज़रई यूनिवर्सिटी वारा बि जेके आहिनि उहे कंहिं नाले सां अल मुंतज़िर जे नाले सां हिकिड़ो नंढो रिसालो कॾहिं कॾहिं जेको आहे छापींदा। इन विच में दर्स ऐं तालीम तरबियत तमामु घटि थींदी हुई। हता के जेके अफ़राद हूंदा उन्हनि जे चेहरनि ते ॾाढी मुश्किल सां नज़र ईंदी, नमाज़ी बि मुश्किल सां हूंदा, जेके मर्कज़ी उहिदेदार हूंदा। ॿियनि जी हालत तव्हां ख़ुदि जेका सम्झी सघो था। हाल विच में जेको आहे मौलाना क़िबला अल्लाह मक़ाम अब्बास अली नजफ़ी साहिब जन जा कुझु दर्स ज़रूरु थिया उसूल दीन जे मौज़ूअ ते, ऐं उहे छपियल बि कंहिं हद ताईं हुया, कंहिं वक़्त ताईं। हाणे शायदि हिन वक़्तु किथे बि जेका मुश्किल सां मिली सघनि। उहे साईं जा कोई 10 खनि दर्स थिया हुया जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जामशुरू में साईं अब्बास अली नजफ़ी साहिब जन ॾिना हुया।
शुरू में साईं अब्बास अली नजफ़ी साहिब जन घणो मुंसलिक रहिया हिन तंज़ीम सां, ख़ासि तौर ते तालीम तरबियत जे हवाले सां, शागिर्दनि जी तालीम तरबियत। इहो हिकिड़ो पहिरियों दौरु हुयो जंहिंमें बेअमली आम हुई मुआशिरे में बि ऐं असगरिया वटि बि पाण, यानी असगरिया ऐं मुआशिरो ॿ जुदा शयूं न हुयो, बल्कि जहिड़ो मुआशिरो हो ओड़ी असगरिया ई, जहिड़ी असगरिया ई ओड़ो जेको आहे उहो मुआशिरो हुयो। पोइ ही मौजज़ो नमूदार थियो ईरान जे इनकलाब जो। इमाम ख़ुमैनी आया, उन्हनि नज़रियो ॾिनो, उन्हनि हिकु जेको आहे सोच ॾिनी इस्लामी हुकूमत जी, इस्लामी निज़ाम जी, इस्लामी मुआशिरे जी, ऐं जेको आहे उहो नौजवाननि में हिकिड़ो नओं ईमान जो रूह जेको आहे आयो। उन सां गॾोगॾु जेको आहे हिते शहीद हुसैनी जेको आहे उहो तहरीक निफ़ाज़ फ़िक़े जाफ़रिया जे नाले सां जेको आहे तंज़ीम अॻिते वधाई, पाण हर ॻोठ में विया। हिकिड़ो नओं रूह जेको आहे अवामी में उभरियो, नौजवाननि सां गॾोगॾु जेको आहे अवाम में हिकिड़ो ईमान जो, तालीम ऐं तरबियत जो, सिखण ऐं सेखारण जो, अमल जे तरफ़ रग़बत जो, नेकी जे तरफ़ रग़बत जो, नमाज़ जे तरफ़ रग़बत जो। मिसाल तौरु जेको आहे उहो हिकिड़ी जेका असां वटि शोहरत हुई मवालीअ जी, उन खां फिरी करे हिकु नेक ऐं सालिह इंसान बणिजण जी रग़बत जो हिकिड़ो जेको आहे ॼण त तहरीक उथी। हिन तहरीक में असगरिया ख़ुदि जेको आहे शामिल हुई, ऐं असगरिया जो मक़सदु बि इहो ई जेको आहे तालीम तरबियत। छो त तव्हां नसब लहन पढ़ो, तव्हांखे मालूम थींदो त शागिर्दनि जी तालीम तरबियत करणु, शागिर्दनि जी जेको आहे नौजवाननि जी जेको आहे उहो सीरत मुहम्मद व आल मुहम्मद जे मुताबिक़ तरबियत करणु, ताकी हू पूरा मोमिन बणिजी सघनि ऐं बातिल सां जेको आहे उहो मुक़ाबिलो करे सघनि। इहो मक़सदु ई त यानी तंज़ीम जो जेको आहे उहो तालीम तरबियत है, नसबुल ऐन ई तालीम तरबियत है। पर ज़ाहिर आहे त इहो पहिरियां जेको आहे उहो एतिरो इफेक्टिव न हो, एतिरो असरु न रखंदो हो। जॾहिं ईरान जो इनकलाब आयो त हिकिड़ो मुअसर थी जेको आहे साम्हूं आयो। असगरिया जे नौजवाननि कोशिशि कई, ऐं उन दौर में सूरत हाल इहा हूंदी त नौजवान ख़ुदि जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां हली हली करे ईंदा त असां वटि बि यूनिट खोलियो ऐं असां वटि जेको आहे उहो तव्हां पंहिंजी कारकर्दगी अंजाम ॾियो। इन दौर में असां वटि जेको आहे शुरू थिया दर्स ऐं कैंपुनि जो जेको आहे सिलसिलो। इहो दर्सनि ऐं कैंपुनि जो सिलसिलो लामहदूद सिलसिलो हुयो। एतिरा दर्स थिया आहिनि असगरिया में जो उनखे ॻणे नथो सघिजे। एतिरियूं कैंपूं थियूं आहिनि मुख़्तलिफ़ शहरनि में, मुख़्तलिफ़ जायुनि ते, मुख़्तलिफ़ जेको आहे उहो मर्कज़नि में, जो उनजो बि शायदि असां वटि ॻाणाटो ऐं जेको आहे अंदाज़ो न हुजे। इन्हनि कैंपुनि ऐं इन्हनि जेको आहे उहो दर्सनि जे नतीजे में सिंध में ख़ुदि हिकिड़ो जेको आहे उहो दर्स जी सक़ाफ़त शाया थी आहे। ऐं हाणे जेके आहिनि उहे अंजुमनूं ऐं ॿियो अफ़राद जेके आहिनि उहे बि दर्स मुनक़द कनि थियूं। यानी असगरिया पंहिंजे इन विच वारे मरहले में कामयाबु थी। जेको मक़सदु हो उनजो उहो जेको आहे अॻिते वधियो, ऐं उन मक़सद जे तहत जेको आहे असगरिया पंहिंजी कारकर्दगी भले नमूने सां अंजाम ॾिनी। इहो जेको आहे तक़रीबन जेको आहे उहो 84-85 खां शुरू थिए थो सिलसिलो, ऐं जेको आहे उहो 96-97 ताईं जेको आहे हले थो। इहो तक़रीबन जेको आहे 10-12 सालनि जो जेको आहे वक़फ़ो आहे। 10-12 सालनि जे इन वक़फ़े में तमामु घणी जेको आहे उहो असगरिया तरबियत कई आहे। इहो सोनहरी दौरु आहे असगरिया जो। छाजे हवाले सां? तादाद जे हवाले सां न, पंहिंजे जेको आहे उहो तालीम तरबियत जे मक़सद जे हवाले सां सोनहरी दौरु आहे। त इन में उहो बिल्कुलु पंहिंजे ट्रेक ते रही, पंहिंजे जेका मक़ासिद जे अंदरि रही, ऐं पंहिंजो जेको आहे उहो तालीम तरबियत नौजवाननि जी भले नमूने सां कई। उन ई दौर में जेके अफ़राद निकितल आहिनि तालीम तरबियत मां, उहे तव्हांखे नज़र अचनि था। अख़लाक़ साहब, ग़ुलाम रज़ा, मसलन जेको आहे उहो ग़ुलाम अली जाफ़री, या मसलन जेको आहे साईं साजिद शाह, या जेके बि अफ़राद तव्हांखे हिन वक़्तु मथे मथे नज़र अचनि था, उहे इन्हनि ई 10-12 सालनि में जेके आहिनि उहे निकितल आहिनि। तंहिं करे इहो दौरु कामयाबु दौरु आहे तालीमी तरबियत जे हवाले सां, ऐं जेको आहे उहो मक़सद जे ऐं नसबुल ऐन जे हवाले सां। उन खां पोइ वरी हिकिड़ो ॿियो दौरु अचे थो 1997 तक़रीबन जेको आहे उन खां पोइ असांखे हिकिड़ी ग़लतफ़हमी जेको आहे पैदा थी। ग़लतफ़हमी इहा पैदा थी त जेको आहे असां इहो सम्झो त हाणे असांखे तालीम तरबियत जी ज़रूरत एतिरे क़दुरु न आहे। हाणे असांखे अवाम जी जेको आहे उहो
तरबियत करणु खपे, यानी ॿियनि लफ़्ज़नि में तरबियती इदारे जे बजाए असां जेको आहे तबलीगी इदारो बणिजी वियासीं, ॿियनि खे तबलीग करण जो। पंहिंजो पाण जे मथां तालीम ऐं तरबियत जेको आहे उन ते फोकस जे बजाए असांजो फोकस जेको आहे उहो तबलीग बणिजी वियो, ॿियनि ते जेको आहे उहो कमु करण जो। ऐं जंहिं ॾींहं खां वठी इहो असां कमु शुरू कयोसीं उन ॾींहं खां वठी असां जेको आहे पंहिंजी तालीम तरबियत जे लिहाज़ खां पोइते थी वियासीं। जेको पोइते मां चवां थो इहो पंहिंजो पूरो एहतिसाब हिन हिकिड़े जुमिले में आहे त असां जेको आहे तालीम तरबियत पंहिंजे मक़सद जे लिहाज़ खां 1997 खां वठी 2007 ताईं असां पोइते विया आहियूं। 10 साल 11 साल जेके आहिनि असां पंहिंजे पोइते विया आहियूं। इन जो जेको आहे उहो तव्हां बाक़ाइदा जेको आहे उहो जेके चइजे त डॉक्यूमेंट ऐं जेको आहे उन जे हिसाब सां शायदि ई ख़ुदि ॾिठी त तव्हांखे नसबुल ऐन बि चङे नमूने सां अक्सरियत खे यादि न आहे। जॾहिं नसबुल ऐन बि यादि न हुजे हुन जो मतिलबु तालीम तरबियत जेको आहे उहो सफ़ा कोन्हे का। मुंहिंजे ख़्याल में 70 जे क़रीब 75 जे क़रीब जेके आहिनि उहे सिर्फ़ु अहिड़ा आहिनि जेके आया हुया, उन्हनि मां जेको आहिनि उन्हनि सही न लिखियो आहे। कोई जेको आहे 30 जे क़रीब दोस्तनि जेको आहे उहो सही नसबुल ऐन लिखियो आहे। अगराज़ मक़ासिद जे लिहाज़ खां त हिकिड़े बि जेको आहे सही नसब जेको आहे अगराज़ मक़ासिद मां कोई बि हिकिड़ी ग़रज़ जेको आहे सही लिखी हुजे न लिखी आहे सही। इनाम ज़रूरु ॾिनो वेंदो जेको वेझो वेझो आहे उनखे, पर जेको आहे उहो इहो ॿुधाए थो त असां जेको आहे उहो पोइते विया आहियूं। इहो ॿुधाए थो त असां पंहिंजी तालीम तरबियत जे हुन मक़सद खे जॾहिं छॾे ॾिनोसीं त असां पाण पोइते विया आहियूं। पाण पोइते विया आहियूं। थी सघे थो असांजो तादादु साॻियो ई हुजे, ओतिरो ई तव्हांजो तादादु हुजे, लेकिन क्वालिटीअ जे लिहाज़ खां क्वांटिटी ऐं तादाद जे लिहाज़ खां थी सघो थो असांजा यूनिट ओतिरा ई हुजनि, जिला असांजा ओतिरा ई हुजनि, पर क्वालिटीअ जे लिहाज़ खां असां पोइते थिया आहियूं। हाणे सवाल इहो आहे छा इहा सूरत हाल ईअं ई हुजणु खपे, छा हिनखे ईअं जारी रहणु खपे? हिते तव्हांखे फ़ैसिलो करिणो आहे त तव्हांखे तबलीग जे तरफ़ वञिणो आहे या ख़ुदि जेको आहे उहो पंहिंजी तालीम ऐं तरबियत जे तरफ़ वञिणो आहे। जेतिरे क़दुरु मां सम्झां थो त इन्हनि ॿिन्ही मां वधीक फ़ाइदेमंद जेको आहे पंहिंजी तालीम तरबियत आहे। ॿियनि लफ़्ज़नि में असगरिया खे हिकिड़ी यूनिवर्सिटी हुजणु खपे। वापसि मोटूं था एहतिसाब ते, लेकिन हिकिड़ी आईंदा जे हवाले सां ॿ ॻाल्हियूं अवांजे ख़िदमत में अर्ज़ु करे वञा। असगरिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन शागिर्दनि जी तंज़ीम आहे, तंहिंजे करे शागिर्द तबलीग करे इहो कोई ॻाल्हि सम्झ में नथो अचे। ही नौजवान जे पंहिंजे ठहण जो दौरु आहे, ख़ुदि साज़ीअ जो दौरु आहे, पंहिंजो पाण खे ठाहिण जो दौरु आहे। अञा इन उमिरि ताईं न आहे पहुतो जो 35 सालनि खां माण्हू मथे थिए ऐं पोइ जेको आहे वरी मुआशिरे में पंहिंजो फ़ाइदो बि ॾिए ऐं जेको आहे ॿियनि ताईं पंहिंजो जेको आहे मक़सदु पहुचाए। ही नौजवानी जो दौरु आहे। इहो जेको आहे उहो तव्हां सम्झो त 13, 14, 15 सालनि खां वठी ऐं जेको आहे उहो वधि में वधि 20 सालनि जी दौरु, इहो उमिरि जो इन जो दौरु आहे। इहो नौजवान जे पंहिंजी शख़्सियत साज़ीअ जो दौरु हूंदो आहे। इन दौर में नौजवान पंहिंजी शख़्सियत अञा ठाहींदो आहे पियो। मुआशिरे में हुनजी शख़्सियत ठहे थी पई। जॾहिं ठहे थी पई त इन दौर में जेको आहे तालीम तरबियत ज़रूरी आहे ऐं जेको आहे तबलीग ख़ुदि ब ख़ुदि थींदी। इहो अजीब जेको आहे सिलसिलो ऐं इहो अजीब फार्मूलो जेको आहे तव्हां सम्झी वठो त अगरि तव्हां पंहिंजी तालीम तरबियत जारी रखी त तबलीग ख़ुदि ब ख़ुदि थींदी। इन करे त जॾहिं तव्हां पंहिंजो मथां कोई लागू कयो था इस्लाम, दीन, निज़ाम या तशय्युअ जा जेके आहिनि उहे ख़सलतूं, तशय्युअ जूं ख़ुसूसियतूं, शीयत जो अख़लाक, शीयत जो किरदारु, शीयत जो जेको आहे उहो कैरेक्टर पंहिंजे मथां लागू कयो था त तव्हां मुआशिरे खां ॿाहिरि त कोन आहियो न। मुआशिरे में ई रहो था, मुआशिरे में ई घुमो था, मुआशिरे में फिरो था, मुआशिरे जे माण्हुनि सां मिलो था, त तव्हां उहो किरदारु त मुंतकिल बहरहाल थींदो, ख़ुदि ब ख़ुदि थींदो, बग़ैर चवण जे थींदो, बग़ैर ज़बानी जेको आहे उहो कलाम करण जे थींदो। इनखे ख़ुदि जेको आहे मां फरमायो आहे त असांजे दीन जा मुबलिग बणिजो बग़ैर ज़बान हलाइण जी। ज़बान न हलायो, ज़बान सां दावत न ॾियो, तव्हांजो किरदारु दावत ॾिए, तव्हांजे ॻाल्हाइण जो अंदाज़ दावत ॾिए, तव्हांजे हलण जो अंदाज़ दावत ॾिए, तव्हांजो जेको आहे वारनि जो स्टाइल जेको आहे दावत ॾिए, तव्हांजे कपिड़नि जो स्टाइल दावत ॾिए, तव्हांजी हर शइ जेको आहे उहा दावत ॾियण वारी हुजणु खपे। पंहिंजे
जी तरबियत पाण कयो, पाण खे नेक बणायो, पाण खे हिकिड़ो जेको अहसन ऐं जेको आहे उहो बहितरीन इस्लाम जो जेको आहे सिपाही बणायो। जॾहिं पाण खे बहितरीन इमाम ज़माना जो सिपाही बणाईंदो ऐं मुआशिरे में घुमंदो फिरंदो त तबलीग ख़ुदि ब ख़ुदि थींदी। तव्हांखे ज़बान सां तबलीग करण जी ज़रूरत ई न पवंदी, तव्हांखे ज़बान हलाइण जी ज़रूरत न पवंदी, ख़ुदि मुआशिरे में उनजा असरात जेके आहिनि उहे थींदा। लेकिन बहरहाल असर आहे की हिकिड़ी यूनिवर्सिटी हुजणु खपे। मुआशिरे में यूनिवर्सिटी छा थींदी आहे? यूनिवर्सिटी इहा थींदी आहे उते हर शोबे जो जेको आहे माहिर तयारु थींदो आहे। बाद में अगरि मुआशिरे खे डॉक्टर जी ज़रूरत आहे त उहो डॉक्टर बि जेको आहे उहो यूनिवर्सिटी ॾींदी। मुआशिरे खे अगरि इंजीनियर जी ज़रूरत आहे त उहो बि जेको आहे उहो यूनिवर्सिटी ॾींदी। मुआशिरे खे अगरि जेको आहे उहो बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन जो जेको आहे BBA जी ज़रूरत आहे उहो बि यूनिवर्सिटी हिकिड़ी ॼण त माउ आहे। यूनिवर्सिटी मुआशिरे जी ॼण त माउ आहे जेके ॿार ॼणे मुआशिरे जे हवाले करे थी। इन करे असगरिया बि अहिड़ी तंज़ीम हुजणु खपे जेका हर शोबे में तरबियत करे ऐं तरबियत करण खां पोइ जेको आहे मुआशिरे जे हवाले तशय्युअ जी क़ौम ऐं मिलत जे हवाले जेके नौजवान करे। पोइ हाणे उहो जेको आहे मिलत ऐं क़ौम जी जेका ज़िमेदारी आहे त उहो इनखे कहिड़े कहिड़े शोबे में इस्तेमालु करे थी, जंहिंजो जेको शोबो हुजे उहो इस्तेमालु थिए, उहो जेको आहे उन शोबे में वञे। हर शोबे में जिते बि माहिर हुजे उते जेको आहे असगरिया जो तयारु थियलु हुजे। यानी असगरिया सभिनी शोबनि जे लाइ मुआशिरे जी इस्लाह जे लाइ, मुआशिरे खे सही इस्लामी रस्ते ते हलाइण जे लाइ, मुआशिरे खे तशय्युअ जे जेको आहे उहो ख़सलतुनि जे मुताबिक़ हलाइण जे लाइ असगरिया खे हिकिड़ी माउ जी हैसियत इख़्तियार करणु खपे जेके पंहिंजा अफ़राद तयारु करे ऐं पंहिंजी झोलीअ मां जेके आहिनि अफ़राद मुआशिरे जे हवाले करे। इहो अगरि किरदारु तव्हां रखियो त तव्हां पाण बि ज़िंदा रहंदो, तव्हांजी पंहिंजी तरबियत थींदी, तव्हां पाण बि भला थींदो, पंहिंजी बि दुनिया ऐं आख़िरत जेको आहे उहो भली तव्हांजी थींदी ऐं तव्हांजी तबलीग यकीनन थींदी, बग़ैर ज़बान हलाइण जी थींदी ऐं मुआशिरे में असरात जेके आहिनि उहे तव्हांजा थींदा। बहरहाल इन जो मतिलबु इहो थियो त आइनी लिहाज़ खां बि असांजा 3 मरहला रहिया आहिनि। अंजुमन असगरिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन मर्कज़ जेको आहे जाम शुरू ऐं असगरिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन सिंध मर्कज़ जेको आहे सॼे सिंध जी कारकर्दगी जे हिसाब सां बि असांजा जेके आहिनि उहे 3 मरहला रहिया आहिनि। पहिरियों मरहलो सुस्त मरहलो आहे जेको पंहिंजे मक़ासिद खे ई न सम्झण जो मरहलो आहे। हालांकि बहरहाल जिन जेको आहे उहो नसबुल ऐन ठाहियो उन दौर में अफ़राद उहे नज़र अचनि था त नज़रियाती अफ़राद आहिनि ऐं जेको आहे या वरी उलमा सां उन्हनि जो राबितो आहे, उतां खां जेको आहे इहो शइ हासिलु कई। नसबुल आहिनि, बहितरीन नसबुल आहिनि, बहितरीन जुमिला आहिनि, उनजा बहितरीन लफ़्ज़ इस्तेमालु कयल आहिनि, बिल्कुलु तोरियल तकियल लफ़्ज़ ऐं जेको आहे सही मक़सद खे अदा करण वारा तव्हांजा जेके नसबुल आहिनि। इन करे नसबुल आहिनि तव्हां सभिनी खे यादि हुजणु खपे। अग़राज़ मक़ासिद जेके आहिनि उहे आइन में यादि हुजणु खपनि ऐं पाण जंहिं शोबे में आयो, मसइलनि जेको तव्हां कोई जेको आहे पब्लिकेशन सेक्रेटरी आहे त पब्लिकेशन सेक्रेटरी जा अख़्तियारात कहिड़ा आहिनि, उनजी ज़िमेदारियूं कहिड़ियूं आहिनि, उहे यादि हुजणु खपनि। अगरि उहे ई नथियूं अचनि त इंसानु पंहिंजो उहिदो कीअं जेको आहे उहो ज़िमेदारी अदा करे सघंदो। अगरि तव्हां जेको आहे जनरल सेक्रेटरी आहियो यूनिट जा या ज़िले जा या डिवीज़न जा ऐं तव्हांखे ख़बर ई कोन्हे त आइन में उन जूं ज़िमेदारियूं छा आहिनि, उनजा इख़्तियारात छा आहिनि, त न को पंहिंजो कमु करे सघंदो, न को जेको आहे पंहिंजूं ज़िमेदारियूं अदा करे सघंदो। ज़िमेदारियूं अदा न करे सघंदो, हिन दुनिया में पुछियो वेंदो आहे। अगरि न पुछियो वञे हिन दुनिया में त आख़िरत में ज़रूरु पुछियो वेंदो। इन करे तव्हां कसमनामो खणो था, कसम खणो था त मां पंहिंजूं ज़िमेदारियूं अदा कंदुसि। पंहिंजी ज़िमेदारियुनि खां वाक़ुफ़ कोन आहियो तव्हां पंहिंजी ज़िमेदारियूं आइन में करे पढ़ियूं कोन्हनि खे, तव्हांखे दिलचस्पी कोन्हे त तव्हां जेको आहे आइन खोले ॾिसो ऐं इहो ॾिसो त मुंहिंजी ज़िमेदारी छा आहे। अगरि जेको आहे ईअं आहे त पोइ जेको आहे उहो मक़सद जे लिहाज़ खां असां कंहिं बि जेको आहे नतीजे ते पहुतल न आहियूं। बहरहाल पहिरियों मरहलो हुयो जेको 1967 खां वठी ऐं जेको आहे तक़रीबन कारकर्दगी जे लिहाज़ खां 1983, 84 ताईं जेको आहे जारी रहे थो। इन में जेको आहे असांजो असगरिया जो कोई बि जेको आहे बहितर किरदारु नज़र नथो अचे। मुआशिरो ऐं असगरिया हिकिड़ी शइ बणिजी वई आहे। जहिड़ो मुआशिरो आहे ओड़ी असगरिया आहे, जहिड़ी असगरिया आहे ओड़ो मुआशिरो आहे। लेकिन इहो 83 खां वठी ऐं तक़रीबन 97 ताईं जो दौरु जेको आहे इन में असगरिया पाण भली बणी आहे, पंहिंजो पाण खे बहितर बणायो आहे, दीन जे मुताबिक़, इस्लाम जे मुताबिक़, सीरत आले मुहम्मद जे मुताबिक़।
इस्लामी ऐं शिया ख़ुसूसियतुनि जे मुताबिक़ पंहिंजो पाण खे बणायो आहे, मुआशिरे खां मथे रही आहे। असगरिया जे नौजवाननि जो किरदारु मुआशिरे खां मथे रहियो आहे, मुआशिरे खां बुलंद रहियो आहे, मुआशिरे खां तंज़ीम जेके आहिनि उहा बाला रही आहे ऐं मुआशिरे खे दावत ॾिनी आहे पंहिंजे किरदार जे ज़रिए, पंहिंजे जेको आहे ज़बान हलाइण खां सवाइ पंहिंजो सिर्फ़ु जेको आहे कैरेक्टर ॾेखारण जे ज़रिए इहो रहियो आहे। ऐं इन में जेको आहे कामयाबु एतिरे क़दुरु थी आहे जो तव्हां अंदाज़ो लॻायो त अॻु में सूरत हाल सिंध जी जेका आहे उहा छा हुई अॼु खां 30 साल, ऐं अॼु जेका आहे सूरत हाल छा आहे। इहो तव्हां मक़सद जे हवाले सां नंढड़ो हिकिड़ो किताबचो पढ़ियो हूंदो, ज़रूरु पढ़ो ऐं बार बार उनखे पढ़ो। इहो जेका तव्हांखे ॿुधाईंदो त 30 साल अॻु में सूरत छा हाल छा आई ऐं असगरिया जे कमु करण खां पोइ सूरत हाल छा थी आहे। बहरहाल उनखे मां वधीक दोहराइण नथो चाहियां, ख़ुदि तव्हां पढ़ो, बार बार पढ़ो ताकी जेको तव्हांखे ख़बर पए। उन सूरत हाल मां निकिरी हिन महिल मिलत जेका आहे तशय्युअ जी हिकु बहितर सूरत हाल में आई आहे। असगरिया जा इहे 3 मरहला रहिया आहिनि। 1997 खां पोइ वरी असां पोइते विया आहियूं। अॼु तव्हांखे फ़ैसिलो करिणो आहे त तव्हांखे पंहिंजे तालीम तरबियत जे तरफ़ वञिणो आहे या पुराणो जेको आहे उहो हिकिड़ो जेको रस्ते खां हटियल सिलसिलो आहे उनखे जारी रखिणो आहे। उनखे जारी रखंदव किथे बि कोन पुॼंदो, उनखे जारी रखंदव त पंहिंजी तरबियत बि न करे सघंदो, मुआशिरे जी तरबियत बि न करे सघंदो। पर जेकॾहिं तव्हां उहो विच वारे दौर वारो इहो पंहिंजो किरदारु रखियो ऐं पंहिंजो मक़सदु रखियो जेको की नसब हिन में लिखियलु आहे तव्हांजो त नौजवाननि जी तालीम तरबियत करणु, अगरि पंहिंजी तालीम तरबियत कंदा रहियो ऐं इहो ई मक़सदु रहियो त ख़ुदि बि कामयाबु रहंदो, तव्हांजी तनज़ीम कामयाबु रहंदी ऐं तव्हां जेको आहे उहो मुआशिरे खे बि इस्लाह करे सघंदव। इन करे महिरबानी करे इन ॻाल्हि खे संजीदगी सां सोचो ऐं इन ते जेको आहे संजीदगीअ सां ॻाल्हि ॿोल कयो। हिकिड़ी शइ जेका असगरिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन में जेको आहे उहो कमी रही आहे, मुसलसिल रही आहे, मां चाहींदुसि त उहो सुवालु तव्हांखे करे छॾियां ताकी जेको आहे बाद में अगरि कंहिं वटि को जवाबु आहे त ॿुधाए, वरना मूं वटि जेको जवाबु आहे उहो तव्हांखे ॿुधाईंदुसि। उहो इहो आहे त असगरिया ॻोठनि में कामयाबु हुई आहे, नंढनि नंढनि ॻोठनि में जिते मिसाल तौरु शीयत किथे थोरो आहे किथे घणी आहे, पर ॻोठनि में कामयाबु हुई। शहरनि में असगरिया पंहिंजा यूनिट हिकिड़ा बाअसर ऐं मुअसर यूनिट क़ाइमु न करे सघी आहे। घणनि शहरनि में त आहिनि ई कोन असगरिया जा यूनिट। ॻोठनि में कामयाबु थियणु ऐं शहरनि में न हुजणु या घटि हुजणु, आख़िर हिन जो सबबु छा आहे? तव्हां छा था सम्झो छो आहे ईअं? तव्हां हिन वक़्तु मर्कज़ वारा बि वेठा आहियो, ज़िले वारा बि आहियो, डिवीज़न जा बि कुझु न कुझु दोस्त हूंदा, यूनिटनि में बि आहियो। सोचो हिन ते त आख़िर जेको आहे शहरनि में तव्हांजा यूनिट छो नथा ठहनि? शहरनि में तव्हांजी तनज़ीम साज़ी पोइते छो आहे? ॻोठनि में भली आहे, ॻोठनि में जेको आहे उहो तव्हांजी तनज़ीम मज़बूत बि आहे, तव्हांजी तालीम तरबियत बि मज़बूत आहे, लेकिन शहरनि में तव्हांजी तालीम तरबियत एतिरी मज़बूत न आहे। आख़िर हिन जो सबबु छा आहे? सबबु जेसिताईं न ॻोल्हींदो तेसिताईं उनखे हल बि न करे सघो। मां सुवालु अव्हांखे छॾियां थो अव्हां वटि ऐं जेको आहे इन जो जवाबु जेको आहे बाद में तव्हां जेको आहे उहो सवाल जवाब वारे हिसे में मां 15-20 मिंट छॾियां थो सवाल जवाब जे हिसे जे लाइ, ताकी जेको आहे हुन में सवाल जवाबु मुसलसिल जेको आहे थी सघनि। ख़ुदि तव्हां ॿुधायो अगरि तव्हां वटि को हल आहे त, वरना मां जेको सम्झां थो उहो बाद में जेको आहे अव्हांजे ख़िदमत में जेको अर्ज़ु कंदुसि। हिकिड़ो इहो शोबो आहे जंहिंमें असां जेको आहे उहो पोइते रहिया आहियूं। हिकिड़ो शोबो जेको असां खयो होसीं रस्ते में छॾे ॾिनोसीं उहो आहे निसाब जो शोबो। तालीम तरबियत जो मुनज़म अंदाज़ निसाब जो अंदाज़ आहे। तव्हां ॾिसो तव्हांजी प्राइमरी आहे, सेकेंडरी आहे, कॉलेज आहे, यूनिवर्सिटी आहे, बाक़ाइदा हिकिड़ो निसाब थींदो आहे, निसाब पढ़ायो वेंदो आहे, पढ़ाइण खां पोइ इम्तिहान वरितो वेंदो आहे। तालीम ऐं तरबियत जो बाक़ाइदा निज़ाम इहो आहे त हिकिड़ो निसाब हुजे, उहो निसाब पढ़ायो वञे चङे नमूने सां ऐं उन खां पोइ जेको आहे इम्तिहान वरितो वञे ऐं जेको आहे कामयाबु जेको थियो उनखे सर्टिफिकेट ॾिनो वञे। इहो 1997 ताईं सिलसिलो जेको आहे हिकु हद ताईं जारी रहियो, पोइ वरी जेको आहे उहो बंदि थी वियो ऐं अञा ताईं तक़रीबन इहो असगरिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन में बंदि थियल आहे। इहो हिकिड़ो वॾो जेको आहे उहो नुक़सानु आहे असांजे लाइ। इनखे तव्हांखे जेको आहे उहो भरणु खपे। जॾहिं न इहो इम्तिहान जो वारो अचे ऐं जॾहिं इहो निसाब जो वारो अचे तव्हांखे होशियारु जेको आहे हिन में अचणु खपे, छो त मुनज़म तालीमी तरबियत जो ॿियो को तरीक़ो दुनिया में अञा ताईं ईजाद कोन थियो आहे। इहो ज़रूरु आहे त
पढ़ाइण जे लाइ नवां तरीक़ा अची विया आहिनि। मसलन जेको आहे अॻु में किताब जे बजाए CD अचे थी, हाणे माण्हू जेको आहे कंप्यूटर ते खोले ॾिसे, उहो ठीकु आहे पंहिंजी जाइ ते। त नवां तरीक़ा जेके आहिनि उहे तव्हां वटि अचणु खपनि ऐं असां बि जेको आहे नवां तरीक़ा जेके आहिनि पढ़ाइण जा आणियूं। लेकिन बहरहाल जेको आहे उहो असां इन शोबे में पहुते आहियूं ऐं इन शोबे में असां कमु छॾे ॾिनो आहे। इन ते वापसि कमु थियणु खपे। ईंदड़ साल जेको आहे तव्हां ऐं असां सभु गॾिजी कोशिशि कयूं त इहो असांजो जेको निसाब वारो ऐं इम्तिहाननि वारो सिलसिलो आहे इहो वरी हली निकिरे ऐं जेको आहे उहो चङे नमूने सां मुयसर नमूने सां हली निकिरे। अॼुकल्ह जेको दौरु आहे उहो असां वटि चैनल्स जो दौरु आहे। असगरिया खे 37 साल थी विया आहिनि, लेकिन अॼु हिन वक़्त ताईं असगरिया चाहे स्टूडेंट्स हुजे या ऑर्गेनाइज़ेशन हुजे या उनजा ठाहियल इदारा हुजनि, उन्हनि मां कोई बि इन अहल न आहे जो हिकिड़ो चैनल हलाए सघे। इन जो इन मां मालूम थिए थो त असां जेका इंफॉर्मेशन टेक्नोलॉजीअ में निहायत पोइते आहियूं ऐं जेको इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में हिन वक़्तु पोइते हूंदो उहो जेको आहे उहो अॻिते नथो वधी सघे। तंहिंजे करे जेको आहे असांजी ज़िमेदारी आहे त इन फील्ड में अचूं। इहा फील्ड जेको आहे उहो तबलीगी फील्ड बि आहे, तबलीगीअ सां गॾु जेको आहे ख़ुदि तालीम तरबियत जी फील्ड बि आहे। मसइलन जेको आहे उहो अगरि तव्हांजो हिकिड़ो चैनल हुजे ऐं तव्हां उन तां जेको आहे उहो सुठे नमूने सां प्रोग्राम नशर कयो, जीअं त बहरहाल असां ऐं बिरादरान अहले सुन्नत में फ़र्क़ु आहे। छो त अहले सुन्नत वारा चवनि था पोइ TV जाइज़ कोन्हे का, फोटो ई जाइज़ कोन्हे को, जॾहिं असां वटि अहिड़ी शइ जेको आहे कोन्हे का। असां वटि TV बि जाइज़ आहे। TV जे ज़रिए ॾिसो छा था उहो आहे असुलु मसइलो। अगरि बद अख़लाक़ी जो फिल्म ॾिसो था त बद अख़लाक़ी जो फिल्म ॾिसणु जेको आहे जाइज़ कोन्हे, बाक़ी TV जाइज़ आहे, चैनल सभु ठीकु आहिनि, हिन में कोई जेको आहे मसइलो कोन्हे। टेलीविज़न हिकिड़ी जेका ईजाद आहे उनजे ज़रिए भलो कमु बि थी थो सघे, बुरो कमु बि थी थो सघे। भलो कमु अगरि कयो त उहो जेको जाइज़ कमु आहे, बुरो कमु कयो त पोइ जेको आहे उहो बुरो कमु बुरो आहे, न की TV बुरी आहे, न की जेको आहे फोटो जेको आहे उहो ख़राबु आहे। बहरहाल इहो जेको आहे सिलसिलो असां वटि जेको आहे हलणु खपे। असां वटि जेको आहे इहो सिलसिलो पोइते आहे। तव्हां ऐं असां सभई गॾिजी कोशिशि करणु खपे त असांजो कोई चैनल बहरहाल अचणु खपे। चैनल त हिकु पासे असां वटि जेका असगरिया स्टूडेंट्स जी साइट आहे, वेबसाइट जेका नेट ते आहे, उहा ई असां चङे नमूने सां नथा हलाए सघूं। इन मां मालूम थिए थो त इन पासे असांजी तवजो जेको आहे उहो न आहे ऐं असां जेको आहे तवजो न ॾेई सघिया आहियूं। अगरि ईअं आहे त पोइ असां पंहिंजे हथां जदीद जेके ज़रिया आहिनि, वसीला आहिनि तबलीग ऐं तालीम तरबियत जा, उहे पंहिंजे हथां पाण विञायूं पिया। इन करे त साइंस ऐं टेक्नोलॉजी जदीद वसीला इंसान खे ॾिना आहिनि, असां छो न इस्तेमालु कयूं। ऐं जॾहिं त असां ख़ुदि जेको आहे उहो इन फील्ड जा माण्हू, तव्हां शागिर्द आहियो, तव्हां इलाही जेके आहिनि यूनिवर्सिटी में पढ़ंदा हूंदा, इलाही इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जेके आहिनि फील्ड जा माण्हू आहिनि। असां सभु जेके असगरिया ऑर्गेनाइज़ेशन में ॿाहिरि वेठा आहियूं उहे बि सभु जेको आहे हिन फील्ड जा माण्हू आहिनि। छो त जेको आहे असां बहरहाल अक्सरियत उन्हनि में अहिड़नि माण्हुनि जी आहे जेके इन फील्ड सां वाबस्ता आहिनि, या ख़ुदि इंजीनियर आहिनि, या कंहिं न कंहिं नमूने सां बहरहाल उन्हनि जो तालुक़ु कंप्यूटर सां ऐं साइट सां आहे। लेकिन हिन वक़्तु ताईं असां जेको आहे उहो हिन पासे ध्यानु न ॾेई सघिया आहियूं। इहो हिकिड़ी वॾी असां ते तनक़ीद आहे, इहो वॾो हिकिड़ो ख़ला आहे जंहिंखे असांखे जेको आहे पुर करण जी ज़रूरत आहे। चैनल बि असांजो हुजणु खपे। चैनल सां गॾो गॾु जेको आहे हिक खां वधीक असांजूं 2-4 साइटूं हुजणु खपनि जेके मुख़्तलिफ़ शोबनि में जेको आहे, मसइलन अक़ाइद जे शोबे में हिकिड़ी असांजी साइट हुजणु खपे, अख़लाक जे शोबे में हिकिड़ी ॿी साइट हुजणु खपे, निसाब अलहदा हिकिड़ी साइट हुजणु खपे। उन ते माण्हू वञे ऐं उते ई जेको आहे पढ़ी बि सघे ऐं उते जेको आहे इम्तिहान बि ॾेई सघे ऐं उते फौरी तौर ते हुनखे रिज़ल्ट बि मिली सघे। इहे साइटूं हुजणु ऐं इहे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी हुजणु ज़रूरी आहे। इन में असां जेको आहे उहो निहायत पोइते रहिजी विया आहियूं। इन में जल्दी असांखे जेको आहे उहो कमु करण जी जेको आहे उहो ज़रूरत आहे। उन खां पोइ जेको आहे उहो जेको शोबो जंहिंमें तारीफ़ थियणु खपे, उहा तारीफ़ इहा आहे त बहरहाल जीअं मां शुरू में अव्हांजे ख़िदमत में चयो 37 साल आहे। 37 सालनि खां पोइ बि तव्हांजो जेको आहे हीउ 250-300 जो इज्तिमा पहिरें ॾींहं खां वठी हीउ जेको आहे ॿुधाए थो त तनज़ीम ज़िंदा आहे, तनज़ीम जा अफ़राद ज़िंदा आहिनि, तनज़ीम जो मक़सदु ज़िंदा आहे ऐं तनज़ीम कमु करे थी। इहो ज़िंदगी ख़ुदि जेको आहे उहो ज़िंदा हुजणु ख़ुदि जेको आहे
उहो हिकु बहितरी ऐं भलाई आहे। वरना उमूमन तंज़ीमुनि जी उमिरि जेको आहे न 10 खां 12 साल एतिरी थिए थी ऐं जेको आहे उहो तंज़ीमूं ख़तमु थी वञनि थियूं। तव्हांजे साम्हूं अगरि तव्हां ॾिसो तहरीक निफ़ाज़ फ़िक़्ह जाफ़री आहे, इहो जेको 80 वारे ॾहाके में ठही 90 जे आख़िर ताईं जेको आहे 2000 खां पोइ तक़रीबन जेको आहे वजूदी हुनजो जेको आहे ख़तमु थी वियो। इन खां अॻु में असांजे साम्हूं जेको आहे हिकिड़ी तंज़ीम हुई सिंध शिया ऑर्गनाइज़ेशन जे नाले सां, तव्हां शायदि न ॾिठी हुजे, बहरहाल असां ॾिठी। उनजी उमिरि बि इहा 10-12 साल वधि में वधि हुई, उन खां पोइ जेको आहे उहा बि ख़तमु थी वई हली। असगरिया स्टूडेंट्स ऑर्गनाइज़ेशन 37 कन्वेंशन मल्हाइणु, इन जो मतिलबु आहे त तंज़ीम पंहिंजे हिकु हद ताईं बहरहाल मक़सद खे हासिलु कंदी रही आहे, हासिलु कंदे पंहिंजो पाण खे मज़बूत रखियो अथई ऐं अॻिते वधंदी रही आहे। इहा ख़ुदि जेका आहे हिकु तारीफ़ आहे तंज़ीम जी, जेका असांखे सम्झणु खपे त एतिरनि सालनि खां पोइ ज़िंदह रहणु ख़ुदि तंज़ीमुनि जे लाइ मसइलो थींदो आहे, लेकिन बहरहाल असां जेको आहे ज़िंदह आहियूं। ॿी शइ जंहिंजी बहरहाल हिकु हद ताईं जेको आहे उहो तनक़ीद थियणु खपे, उहा इहा आहे त हिन वक़्तु असांजी तंज़ीम कमज़ोर आहे। तव्हां ख़ुदि ॾिसो, तव्हां वटि डिवीज़नूं ॼण त न हुजण जे बराबरि आहिनि, ज़िला जेके आहिनि उहे कमज़ोर आहिनि, यूनिट बहरहाल हिकु हद ताईं जेके आहिनि कमु कनि था। हाणे इहा जेका तंज़ीम कमज़ोर हुजणु आहे, हिन जो मतिलबु इहो आहे त तव्हांजो स्क्रू ड्राइवर मुॾो आहे। हाणे इन सां तव्हां नट केतिरो टाइट कंदो, तव्हांजो जेको पेचकश आहे इहो जेको आहे मुॾो आहे, हिन सां नट जेको आहे केतिरो टाइट कंदो, नथो थी सघे। तव्हांजो पानो जेको आहे उहो टुटल आहे। हाणे इन जे ज़रिए तव्हां जेको आहे उहो कोई मशीन जेका केतिरी सेट करे सघंदो। तंज़ीम ज़रियो थींदी आहे ख़ुदि जेका कारकुननि जी तरबियत जो ऐं कारकुननि जी तरबियत सां गॾोगॾु जेको आहे मुआशिरे जी इस्लाह जो। मुआशिरे जी इस्लाह तव्हां तंज़ीम जे ज़रिए कंदव न, पंहिंजी तालीम तरबियत तव्हां तंज़ीम जे ज़रिए कंदव न। ऐं असांजी तंज़ीम बहरहाल जेको आहे हिन वक़्तु तव्हां ॾिसो था त पोइते आहे। ऐं उनजो सबबु छा आहे? उनजो सबबु जेतिरो मां सम्झो आहे उहो इहो आहे त 97 खां पोइ असां जेको न तालीम तरबियत जे बजाए तबलीग में लही पियासीं त असां वटि माण्हू ठाहिण जेको आहे बंदि थी विया हले। ॿियनि लफ़्ज़नि में यूनिवर्सिटी जो बंदि थी वई हली त उन मां तालीम तरबियत हासिलु कंदड़ माण्हू निकिरी ॿाहिरि अचनि ऐं जेके आहिनि कमु कनि, उहो जेको आहे बंदि थी वियो हले। इहो सिलसिलो जेको आहे उहो रुकजणु खपे ऐं फौरी तौर ते रुकजणु खपे। हिन में असांखे फौरी तौर ते एक्शन करण जी ज़रूरत आहे। मर्कज़, डिवीज़न ऐं जेको आहे उहो ज़िलो, इहो जेको आहे फ़ाल टई जेके आहिनि हुजण जी ज़रूरत आहे। जेसिताईं डिवीज़न ऐं ज़िलो फ़ाल न थींदा तेसिताईं जेको आहे उहो तव्हां तंज़ीम जे ज़रिए तंज़ीम खां कोई कमु न वठी सघंदो। मर्कज़ साम्हूं वेठो आहे, तव्हां हेॾो वेठा आहियो, यूनिट ख़ुदि जेके आहिनि उहे महसूसु कंदा हूंदा त मर्कज़ सां असांजो राबितो न आहे। छो राबितो न आहे? इन करे त डिवीज़न ऐं ज़िलो जेको आहे जंहिंमें फ़ाल न आहिनि। फ़ाल न आहिनि त ॼण त दूरी थी वई आहे हली, ऐं जेको आहे उहो मर्कज़ ऐं यूनिटनि जो पाण में रब्त न रहियो त कमु नथो थी सघे। तव्हां ॾिठो त रमज़ान मुबारक में जल्दी जेके आहिनि 2 दौरा थिया। हिकिड़ो जेको आहे तंज़ीमी दौरो ऐं कुझु यूनिटनि जेके रहिजी विया उन्हनि खां सवाइ ॿियनि में जेको आहे उहो दर्सी दौरो जेको आहे माह मुबारक रमज़ान खां फौरन पोइ शवाल जे पहिरें हफ़्ते में। तव्हां ख़ुदि ॾिठो त यूनिटनि में जेको आहे हिकिड़ो नओं साह, नई ज़िंदगी ऐं जेको आहे नओं जोश ऐं विलविलो जेको आहे ख़ुदि मर्कज़ में बि ऐं जेको आहे उहो यूनिटनि में बि आयो। ऐं उनखां पोइ जेको आहे 2 जायुनि ते जेके डिवीज़न इजलास थिया उहो हिकु हद ताईं बहरहाल कामयाबु इजलास थिया। ऐं इन खां अॻु अव्वल डिवीज़न इजलास करण ई मुश्किल हूंदो त डिवीज़न जो इजलास कीअं थी सघे। इन मां मालूम थिए थो त असांखे किथां खां कमु करण जी ज़रूरत आहे। ख़ुदि मर्कज़ फ़ाल थिए, यूनिटनि ताईं पहुचे ऐं जेको आहे ज़िलो ऐं डिवीज़न जेको आहे ठाहे। इन करे इहा शइ जेका आहे असांजी कमज़ोर आहे, इनखे असांखे जेको आहे उहो करण जी ज़रूरत आहे। मजमूई तौर ते अगरि तव्हां पाकिस्तान लेवल ते असगरिया जो किरदारु ॾिसो त मजमूई तौर ते असांजो किरदारु फ़ाल किरदारु बि रहियो आहे ऐं पॉज़िटिव किरदारु रहियो आहे। कॾहिं बि असां जेको आहे नेगेटिव किरदारु अदा न कयो आहे। क़ौम जे इस्लाह जे लिहाज़ खां असांजो किरदारु कॾहिं बि मनफ़ी न रहियो आहे। असगरिया कॾहिं बि जेको आहे उहो क़ाइद साज़ीअ में हिसो न वरितो आहे त फलाणो जेको आहे उनखे क़ाइद बणायो या फलाणो बणायो ऐं पंहिंजो माण्हू अॻिते आणो, इन नमूने सां कॾहिं बि जेको आहे कमु न कयो आहे। हमेशह असगरिया जेको आहे उहो शहीद हुसैनीअ ताईं जेको आहे
हिक लिहाज़ खां जेके बि क़यादतूं रहियूं उन सां गॾु रही आहे, उनजी कारकुन रही आहे ऐं जेको आहे क़ौम जी इस्लाह में हर जाइ ते शामिलु रही आहे। इन करे क़ौमी लिहाज़ खां असगरिया जो किरदारु जेको आहे उहो मुअसर बि रहियो आहे ऐं पॉज़िटिव बि रहियो आहे पंहिंजे मक़सद जे लिहाज़ खां। उन खां पोइ साईं आगा जेको आहे साजिद अली शाह साहिब जन जेके आहिनि उहे क़ाइद थिया। असगरिया इहो सम्झो ऐं उहो जेको सम्झो बहरहाल उहो इन्हनि चंद सालनि में जेको आहे उहो साबित बि थियो त हीअ क़यादत अहिड़ी क़यादत न आहे जेका क़ौम खे अॻिते वधाए सघे। तंहिंजे करे असां सियासत में उन्हनि जो साथ न ॾिनोसीं ऐं इहो साथ न ॾियणु ऐं जेको आहे उहा इहा ॻाल्हि सम्झणु ख़ुदि जेको आहे तनज़ीम जे हिकु जेको आहे बुलूगत जी अलामत हुई ऐं अॼु इहो साबित थी चुको त जेको आहे इहा क़यादत अहिड़ी क़यादत न हुई जेका क़ौम खे अॻिते वधाए, जेका मिलत खे अॻिते वधाए, बल्कि असांखे ॼण त मिली ऐं क़ौमी लिहाज़ खां इन जेको आहे उहो क़यादत पोइते करे छॾियो। इहो साबित थी चुको आहे हिन वक़्तु ताईं। तंहिंजे करे जेको आहे उहो असगरिया जी इहा पॉज़िटिव पॉइंट आहे मुल्की लेवल ते त जेको आहे इहो असगरिया जो किरदारु मुअसर बि रहियो आहे। शहीद हुसैनीअ जे दौर में शहीद हुसैनीअ जी तहरीक निफ़ाज़ फ़िक़े जाफ़रिया खे मुख़्तलिफ़ जायुनि ते पहुचाइणु, मुख़्तलिफ़ ॻोठनि में पहुचाइणु, मुख़्तलिफ़ जेको अफ़राद मुहैया करणु। असगरिया जा इलाही अफ़राद जेके आहिनि उहे शहीद जे दौर में तनज़ीम में यानी शहीद जी तनज़ीम में कमु कंदा। तहरीक निफ़ाज़ फ़िक़े जाफ़रिया में असां कारकुन मुहैया कया, असां अफ़राद मुहैया कया, असां माहौल मुहैया कयो शहीद हुसैनीअ जे लाइ। ऐं जेको आहे उन वक़्त में साईं जवादी साहिब जन जेके आहिनि उहे सिंध में हूंदा हुया। मां ख़ुदि जेको आहे उहो तहरीक में सूबाई सतह ते जेको आहे उहो रहियो आहियां शहीद जे दौर में साईं जवादी साहिब जन सां गॾु। मुल्की सतह ते असगरिया जो किरदारु हमेशह जेको आहे उहो मुअसर रहियो आहे ऐं पॉज़िटिव रहियो आहे। बैन अल-अक़वामी सतह ते असां कॾहिं जेको आहे विया कोन आहियूं, न को जेको असां कोई जेको आहे कमु कयो आहे। हा, अलबत इहो ज़रूरु आहे त हिन वक़्तु केतिरा ई असगरिया जा तयारु थियल अहिड़ा माण्हू आहिनि जेके ॿाहिरि मुल्कनि में वेठा आहिनि। उहे पंहिंजे जाब सां विया आहिनि ऐं उते जेको आहे बहरहाल उन्हनि वटि असगरिया जो दर्द बि आहे, असगरिया जेको आहे उहो ॼाण सुञाण बि आहे। कल्ह ई जेको आहे उहो ॻाल्हि पई थी मुजीब हैदर शाह मूसवीअ सां, कैनेडा में आहे ऐं जेको आहे असगरिया में रहियो आहे बहरहाल सिखर में। ऐं हुन हाल अहवाल पुछियो की तनज़ीम जो मूं हुनखे हाल अहवाल बि ॾिनो त कन्वेंशन थियो पिए। पंहिंजी ख़ुशीअ जो इज़हार बि कई। मुख़्तलिफ़ जायुनि ते इंटरनेशनल लिहाज़ खां जेके आहिनि अफ़राद बहरहाल आहिनि मुख़्तलिफ़ मुल्कनि में असगरिया जा तयारु थियल कारकुन पंहिंजो कमु कनि था, पंहिंजो धंधो कनि था, लेकिन बहरहाल आहे कुझु न कुझु जेको आहे उहो राबितो असगरिया सां थोरो घणो। असांखे कोशिशि इहा करणु खपे त इहे जेके अफ़राद ॿाहिरि वेठा आहिनि इहे असांजे लाइ ॿाहिरां कुझु जेको आहे उहे जेको न इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी आहे इन में कोई मददगार थी सघनि ताकी असां इहो चैनल ऐं जेको आहे साइट चङे नमूने सां जेको आहे हलाए सघूं। बहरहाल ॻाल्हियूं घणियूं आहिनि, ॿियूं बि कुझु अव्हां जेको आहे बारगाह में करणियूं, लेकिन बहरहाल मुंहिंजे ख़्याल में वक़्तु जेको आहे ख़तमु थिए थो। 15 मिंट जेके आहिनि उहे सुवाल जवाब लाइ मां छॾियां थो। बुनियादी सुवाल मां तव्हां खां कयो, तव्हांजे सुवाल खां अॻु में मां तव्हां खां कयो हुयो त इहो जेको शहरनि में यूनिट आहिनि असांजा नथा ठहनि या ठहनि था त एतिरो कामयाबु नथा थियनि, ॻोठनि में कामयाबु आहिनि। आख़िर हिन जो सबबु छा आहे? तव्हां वटि जेको आहे कोई सलाह हुजे त ॿुधायो, वरना मां तव्हांखे जेको आहे बाद में जेको आहे ॿुधाईंदुसि। बहरहाल तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो ही थधियूं ॻाल्हियूं पंहिंजी तनक़ीद, पंहिंजो पाण ते तनक़ीद करणु जेको आहे उहो सिखो। पंहिंजो पाण ते जॾहिं तनक़ीद कयो त मुख़ालिफ़ बणिजी ॼण त जेको आहे पंहिंजा तनक़ीद कयो। जेसि ताईं पंहिंजी तनक़ीद पाण न कंदो ऐं उनजे मुताबिक़ हालात जे मुताबिक़ पंहिंजो पाण खे ठीकु न कंदो तेसि ताईं जेको आहे तव्हां कामयाबु न थी सघो। तनक़ीद लाज़मी आहे, दुश्मनी ख़राबु आहे, तनक़ीद लाज़मी आहे। जेको तव्हां ते तनक़ीद करे थो, तव्हांखे मशवरो ॾिए थो, जेको चइबो आहे तव्हां में हीअ कमी कोताही आहे, उनजो शुक्रियो अदा कंदा कयो। कॾहिं बि हुनखे नाराज़ न जवाज़ में अचो त जेको आहे तनक़ीद भली शइ आहे। नक़द करणु जेको आहे भली शइ आहे। नक़द करण जो मतिलबु इहो आहे त हिन जेको आहे उहो तनज़ीम हीअ कमियूं आहिनि, हीअ कोताहियूं ॿुधाइणु ज़रूरी आहे। तव्हांखे ख़बर आहे त इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो फ़रमान आहे त
मूंखे पंहिंजो उहो दोस्त पसंदि आहे जेको मूंखे मुंहिंजा ऐब तोहफ़े तौरु पेश करे। मूंखे पंहिंजो उहो दोस्त पसंदि आहे जेको मूंखे पंहिंजा ऐब जेके आहिनि उहे तोहफ़े तौरु पेश करे। हिन जो मतिलबु आहे दोस्त उहो न आहे जेको चइबो आहे सुभाणे अलाह बसि हर शइ तुंहिंजी सही आहे। न, दोस्त उहो आहे जेको जेके कमी कोताही आहे उहा ॿुधाए त बाबा तोमें हीअ कमी कोताही आहे, इहा जेका आहे दूरि कर। इहा दोस्तीअ जी अलामत आहे, इहा दुश्मनीअ जी अलामत न आहे। तंहिंजे करे हिकिड़ो त पंहिंजो पाण ते तनक़ीद करणु सिखो। ॿियो अगरि ॿियो को तनक़ीद करे थो त उन तनक़ीद खे बर्दाश्त करणु, उन तनक़ीद खे जेको आहे मनफ़ी माना में न वठणु, उन तनक़ीद खे मुस्बत माना में वठणु ऐं जेको आहे उनजे मुताबिक़ अगरि तव्हां ॾिसो था त तव्हां में असां में कमी कोताही आहे त उन कमी कोताहीअ खे ठीकु करे सघिजे थो। मां अगरि कोई किथे ॻाल्हि छॾी आहे त तव्हां पाण जेको आहे उहो मसइलो खणी सघो था त हीअ अञा तनज़ीम में कमी कोताही आहे, इनखे तव्हां मसइलनि जेको आहे टच न कयो या पंहिंजे दर्स में बयानु न कयो। मां ख़ुदि चवां थो त काफ़ी शयूं अञा बि आहिनि जिन खे बयानु करण जी ज़रूरत आहे। बहरहाल हीअ बुनियादी ॻाल्हियूं हुयूं जेके तव्हांजे साम्हूं अर्ज़ु कयूं। अलाह तबारक ताला असांखे पंहिंजो पाण ते तनक़ीद करणु ऐं पंहिंजी इस्लाह करण जी तौफ़ीक़ इनायत फ़रमाए। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि। सवालनि जवाबनि जो सिलसिलो रहंदो। साईं जो बहितरीन दर्स असगरिया स्टूडेंट आर्गनाइज़ेशन पाकिस्तान जी 37 सालनि जी कारकर्दगी जो तनक़ीदी जाइज़ो जो उन्वान ठहे त तव्हां समाप्त कयो। उन वारे सां अगरि को साईं जन खां सुवालु हुजे त उहो साईं खां सुवालु पुछी सघो था। ऐं उनखां अॻु में साईं जन तव्हां खां हिकिड़ो सुवालु पुछियो त असगरिया स्टूडेंट जेको 37 साल कमु कयो उन वारे सां हिकु कमी महसूसु कई वई त ॻोठनि में बहरहाल असगरिया जा फ़ाल यूनिट आहिनि, हुते फ़ालियत आहे। शहरनि जे हवाले सां घटि जॻहियुनि ते यूनिट आहिनि जेकॾहिं आहिनि त उहे फ़ाल न आहिनि। हिन जा सबब कहिड़ा आहिनि? जेको बि दोस्त हुन ते ॻाल्हाइणु चाहे या जवाबु ॾियणु चाहे त पहिरीं रो खां उहो थी बि ज़रूरु ॻाल्हाए। पहिरीं रो खां साईं पहिरें कहिड़े सुवाल जो अगरि कंहिं वटि जवाबु आया हुनजा सबब अथसि त उहो ॿुधाए। हुनखां बाद साईं जे तरफ़ मां सुवालु ॾींदो। आख़िर सां साईं कंहिं थो तरीक़ो जवाबु इन मौज़ू ते अव्हां वटि कोई राय हुजे त ज़रूरु आहे। राय आया त जेको आहे सो यूनिटनि में जेको आहे हिकु क़िस्म जा माण्हू रहनि था, हिकु ॻोठा माण्हू रहनि था, इन करे उहे गॾिजी कमु सुठो कनि था। ऐं शहरनि में जेको आहे ॿाहिरियां माण्हू बि अचनि था, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा माण्हू जेको आहे जेके मिली पाण में सही कमु जेको आहे नथा कनि। मुंहिंजे ख़्याल में त ॾिसो शहरनि में अंजुमनूं आहिनि, ठीकु आहे, मातमी या ॿिए क़िस्म जूं अंजुमनूं आहिनि। जॾहिं अंजुमन ठही सघे थी त असगरिया जो यूनिट बि ठही सघे थो। कमी किथे आहे इहा ॻोल्हण जी ज़रूरत आहे। अगरि त शहर में अंजुमन न ठही सघे हा त पोइ ठीकु आहे, काई बि तनज़ीम नथी कमु करे। अंजुमनूं आहिनि मातमी या ॿिए क़िस्म जूं जेके मस्जिद हलाइनि थियूं, इमाम बारगाह हलाइनि थियूं, ट्रस्ट बि आहिनि, अंजुमनूं बि आहिनि जेके आहिनि अहिड़े क़िस्म जूं। जॾहिं उहे आहिनि ऐं उहे ठही सघनि थियूं त असगरिया बि ठही सघे थी। असांजी बिरादर तंज़ीम आहे इमामिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन, उनजा हिकु हद ताईं शहरनि में यूनिट कामयाबु आहिनि। हिकु हद ताईं उनजा यूनिट शहरनि में कामयाबु आहिनि, उनजा वरी ॻोठनि में एतिरा कामयाबु न आहिनि। असांजा ॻोठनि में कामयाबु आहिनि, एतिरे क़दुरु जेको शहरनि में कामयाबु न आहिनि। इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त थी सघे थो शहर में, पर उहा कमी कहिड़ी आहे, कोताही कहिड़ी आहे। ॿिए कंहिं वटि अगरि हुजे। अस्सलामु अलैकुम साईं, जेतिरे क़दुरु ॾिठो वियो आहे त शहर में छुड़बागीअ जो माहौल बहिराड़ीअ खां वधीक आहे। असां जेतिरे क़दुरु ॾिसूं था ऐं उन्हनि में उन्हनि खे टाइम ज़ाया करण जा, फुज़ूल टाइम ज़ाया करण जा मौक़ा माण्हुनि खे घणा आहिनि। जिते तव्हां ॻाल्हि कई त अंजुमन ठही सघनि थियूं, ट्रस्ट ठही सघनि थियूं, त उन्हनि वटि कोई हिकिड़ो दाइरो न आहे, उन्हनि वटि कोई क़ैद न आहे त हिन लीके खां अॻे तव्हांखे टिपणो, उहो आज़ादु कमु कनि पिया। जे इमामिया बि आहे त उन्हनि जो कोई ख़ासि प्रोग्राम न आहे। अक्सर असां अॼुकल्ह ॾिसूं पिया
त जिते असांजो बि यूनिट आहे हुननि जो बि आहे त हू बहितर असांजे प्रोग्राम खे सम्झी करे असां सां गॾिजनि पिया त उहा मुंहिंजे ख़्याल में ताज़ी सूरत हाल आहे ISO जी। बहरहाल ISO शहर में रही आहे ऐं असां खां वधीक बहरहाल असगरिया खां वधीक फ़ाल रही आहे। जंहिं दौर में शहीद हुसैनी हुयो ॿई तंज़ीमूं फ़ाल हुयूं, असगरिया स्टूडेंट्स बि ऐं जेको आहे इमामिया स्टूडेंट्स। इमामिया वारा शहरनि में वधीक फ़ाल हुया, असां जेको आहे ॻोठनि में वधीक फ़ाल हुया। इन मां बि तव्हां अंदाज़ो लॻायो त शहरनि में फ़ालियत तंज़ीम जी ऐं अहिड़े क़िस्म जी तंज़ीम जी थी सघे थी, पर असांजी आहे कोन। इन जो सबबु छा आहे? कुझु बि थी सघे थो। बहरहाल कुझु खे ॻोल्हणो आहे, जेसिताईं इहो न ॻोल्हींदासीं तेसिताईं जेको आहे हुन टाइम में थोरो इमामिया जी वरी पब्लिसिटी बि वधीक हुई, थोरी सरपरस्ती बि हुननि जी कुझु मज़बूत हुई। मुंहिंजे ख़्याल में तव्हां जेको पहिरियों लफ़्ज़ चयो पब्लिसिटी, इहो मुंहिंजे ख़्याल में असुलु सबबु जेको आहे इहो आहे असगरिया पंहिंजो ख़बरूं नथी ॾे। असगरिया जी शोहरत ऐं पब्लिसिटी एतिरी न आहे। शहर मुतासिर थिए थो हिन मार्केटिंग पब्लिसिटी सां, ॻोठ मुतासिर थिए थो राबतनि सां, कचहरीअ सां पाण में जेको आहे राब्तो, उन सां जेको आहे उहो थिए थो। ॻोठ नंढो आहे, हुन में जेको आहे उहो राब्तो थी थो वञे, तंहिं करे असगरिया कामयाबु आहे। असगरिया पंहिंजी पब्लिसिटी जहिड़े अंदाज़ में करणु खपे ओड़े अंदाज़ में न करे सघंदी आहे, नथी करे। तव्हां ॾिसो था त असगरिया जूं ख़बरूं ई मुश्किल सां जेके आहिनि कोई अख़बार में कोई अचे थी। अहिड़ो सारो कन्वेंशन थिए थो, मुंहिंजी ख़बर जेको आहे उहो मक़ामी तव्हांखे मुश्किल सां मिलंदी, ख़बरुनि में मुश्किल मिलंदी, अख़बार में मुश्किल मिलंदी, चैनल ते मुश्किल मिलंदी। जॾहिं त जेको आहे उहो जेके तंज़ीमूं कामयाबु आहिनि शहरनि में, उहे कामयाबु उहे आहिनि जिन जी जेको आहे पब्लिसिटी बहरहाल सही नमूने सां असां पंहिंजी पब्लिसिटी न करे सघूं। अगरि असां जेको आहे पंहिंजी इहो जेको एडवर्टाइज़ आहे पब्लिसिटी आहे इहा बहितर कयूं ऐं जेको आहे उहो इन शोबे खे बहितर कयूं त असां जेको आहे उहो शहरनि में कामयाबु थी सघूं। हाणे तव्हां वटि को सुवाल हुजे त जेको आहे करे सघो। तव्हां चैनल ऐं अख़बार जे बारे में, मीडिया जे बारे में ॻाल्हि कई, तव्हां सां हिकिड़ो सफ़र थोरो नसीब थियो, हुन में दोस्तनि इहा ॻाल्हि कढी। तव्हां हुन में फरमायो त फ़िलहालु तव्हां लो प्रोफाइल थी करे कमु कयो ऐं जल्दी हाई प्रोफाइल थियण जी ज़रूरत आहे। चैनल हुजण जो मतिलबु न आहे, ज़रूरी न आहे त असां रेस्टोरेंट्स जे नाले ते कमु कयूं, पर असांजो हिकिड़ो चैनल हुजणु खपे। असांजो मतिलबु आहे त उन ते कंट्रोल असांजो हुजणु खपे, उन ते प्रोग्राम तशय्यो ऐं इस्लाम ऐं दीन जेको आहे उहो हुनजा हुजणु खपे। लो प्रोफाइल जो मतिलबु इहो आहे त ख़ुदि असगरिया स्टूडेंट्स पंहिंजो नालो ज़ाहिर न करे अहिड़नि शोबनि में। नालो ज़ाहिर कंदी त पोइ जेको आहे उहो घणियूं जेके शयूं थी थियूं वञनि ऐं पोइ जेको आहे उनखे संभालणु ॾुखियो थींदो। इन करे जॾहिं मां चवां थो त असांजो चैनल हुजणु खपे त ज़रूरी न आहे त उहो असगरिया जे नाले ते हुजणु खपे, बल्कि कंहिं बि नाले ते अलबत जेको आहे कंट्रोल उन ते जेको आहे असांजे फ़िक्र जो, असांजी सोच जो, असांजी तालीम तरबियत जो। हाणे साईं अगरि कंहिं दोस्त खे साईं जे दर्स में को सुवाल आहे तो सुवाल करे सघे थो। ज़रूरु मां साईं आख़िर ताईं कंहिं दोस्त खे हिन दोस्त कंहिं दोस्त खे सलाम अलैकुम यार। जीअं तव्हां साईं चयो त इमामिया शहरनि में जेका आहे वधीक फ़ाल आहे, मुंहिंजे ख़्याल में त हिकु इहो बि थी सघे थो छो त शहरी जेके माण्हू हूंदा आहिनि उहे जलसनि जुलूसनि में वधीक शौक़ु वठंदा। इमामिया में जेका स्काउट आहे इन जे करे बि इमामिया माना वधीक फ़ाल आहे। ऐं ॿियो साईं तव्हां खां इहो त जीअं तव्हां चयो स्काउट जे ज़रिए इमामिया स्काउट हर जाइ ते कोन्हे, बहरहाल इमामिया स्काउट बि किथे किथे आहे, लेकिन बहरहाल हुननि जी जीअं त जेको आहे मुल्की सतह ते शोहरत वधीक आहे असां खां, इन करे जेको आहे उहो छो त शहर में शोहरत जेको आहे उहो कामयाबु न थी सघंदी। जेको मशहूरु आहे उन तरफ़ वधीक जेको आहे उहो माण्हू लाड़ो कनि था बनिस्बत उन जे जंहिंमें शोहरत एतिरे क़दुरु न आहे। जीअं तव्हां चयो साईं 1986 खां 1997 ताईं जेको असगरिया जो हलियो प्रोग्राम बाक़ाइदे हलियो, हाणे जेको प्रोग्राम आहे उहो सही नथो हले। हिकु त हिन जी इहा वजह आहे त असां में जेका आहे ख़ुदशनासी अची वई आहे। असां ईअं था चऊं त असां ज़िले ते पहुतल आहियूं, मर्कज़ ते पहुतल आहियूं, डिवीज़न ते पहुतल आहियूं, त असांखे यूनिटनि सां को बि वास्तो न आहे। बसि वञूं था पंहिंजो दौरो था करे अचूं, हुनखे चंद ॻाल्हियूं था करे अचूं, वरी मोटी था अचूं।
माना असां पाण को लॻा आला था सम्झूं हिकु त इहा ई ॻाल्हि थी सघे थी मतिलबु उहा ई थी त असां पंहिंजी तालीम तरबियत बंदि कई असुल ॻाल्हि उते ई वञी पहुची त असां पंहिंजी तालीमी तरबियत जेको आहे उहो न कई ज़िले में डिवीज़न में मर्कज़ में जेके अफ़राद आहिनि उन्हनि जी तालीम तरबियत जॾहिं बंदि थी ऐं यूनिट जे उहिदे ते जेके अफ़राद आहिनि तालीम तरबियत बंदि थी त उन्हनि उहो सही कमु करणु छॾे ॾिनो ॻाल्हि साॻी आहे जेको तव्हां चओ था आख़िर में कंहिं दोस्त खे सवाल जी जीअं त साईं तंज़ीम जो मक़सदु जेको तालीम ऐं तरबियत जे मुताबिक़ जेको ज़िंदगी आहे तव्हां ॾिसो त तालीम ऐं तरबियत जे हवाले सां दुनिया दीनी तालीम में त असांजा जेके आहिनि शीयत जेको उहो तमामु पोइते आहे उन सां गॾोगॾु दीनी तालीम जेकी आहे उन में त पोइते आहे लेकिन दुनियावी तालीम जेको अॼुकल्ह एतिरी जेका पोइते थी वई आहे जो असांजा जेके मैट्रिक पढ़ियल आहिनि उन्हनि खे इंग्लिश में नालो लिखणु अचे थो न ॿी काई अचे थी न ॿिया जेके पीरियड आहिनि उन में काई बि शइ माना नथी अचे त इहो असां माना कहिड़े नमूने सां हिनखे बहितर करे सघूं था जॾहिं त सॼो मुआशिरो माना ख़राबु लॻो पियो आहे जी हा इहो जेको तालीम जो मसइलो आहे इहो अवामी मसइलो आहे उमूमी मसइलो आहे ऐं जेका ॼाणी वाणी हथु वठी जेको आहे उहो अंदरून सिंध जी तालीम तबाह कई वई आहे ताकी उहे जेके आहिनि कराचीअ सां मुक़ाबिलो न करे सघनि इहो हिकिड़ो साज़िश आहे जेका हले थी पई हाणे इन में असां जेका छा करे सघूं था असां ॿ कम करे सघूं हिकिड़ो इहो आहे पंहिंजा स्कूल ठाहियूं बहितर स्कूल जेके बहितर तालीम मुहैया करे सघनि इस्लामी दीनी माहौल में उहो असां वटि हिकिड़ो स्कूलनि जो शोबो आहे अलबत एतिरो न आहे जो असां हर शहर या हर ॻोठ में उनखे जेको आहे हलाए सघूं ऐं उन में बि मुंहिंजे ख़्याल में असांजो जेको मसइलो आहे उहो मैनेजमेंट जो मसइलो आहे मैनेजमेंट असां वटि ओड़े नमूने सां ओड़े दर्जे जी न आहे जो असां जेको आहे उनखे हर शहर या हर ॻोठ ताईं पुॼाए सघूं ॿियो जेको असां कुझु करे सघूं था उहो जेको आहे उहो कोचिंग सेंटर टाइप जूं शयूं जेके आहिनि असां पंहिंजनि यूनिटनि में ठाहियूं ऐं जेको आहे उते जेके शागिर्द आहिनि जंहिं सब्जेक्ट में उते तालीम पोइते आहे उनजी जेको आहे असां कमु करायूं ऐं जेको आहे उहो कोचिंग सेंटर इन करे तव्हांजो जेको आहे 5 साल मनसूबे में असगर स्टूडेंट्स जे हवाले सां कोचिंग सेंटर आहे ऐं जेको आहे उहो तालीम तरबियत जे हवाले सां इहो जेको आहे इन ते ज़ोर ॾिनो वियो आहे ऐं उन खां सवाइ कैरियर प्लानिंग जेको आहे उन हवाले सां जेको आहे ज़ोर ॾिनो वियो आहे ऐं कैरियर प्लानिंग जो इनशाला तव्हां वटि तव्हांजे हिन कन्वेंशन में बि हिकिड़ो दर्स थींदो इन मां मालूम थिए थो त असगरिया इन शोबे में थोरो थोरो कमु जेको आहे उहा इब्तिदा कई आहे ॿिए कंहिं दोस्त खे सवाल जी आख़िर में कंहिं दोस्त खे जिन खां इहो सवाल आहे असांजो जॾहिं तव्हां चओ था हिकु मीडिया तौर ते पूरी शीयत जे लाइ चैनल खोलणो आहे अगरि हिकु तंज़ीम या शीयत जे लाइ जो न आहे मतिलबु सभिनी इंसाननि जे लाइ इंसान ॾिसंदो त हर को लेकिन उन में जेके प्रोग्राम हुजणु खपनि उहे असांजे मकतब जे सोच जे मुताबिक़ हुजनि सभु तंज़ीम इमामिया हुजे असगरिया हुजे या जाफ़रिया हुजे इहे 3 या 4 तंज़ीमूं या जेके हुजनि गॾिजी इहे कमु छो न थियो कनि आख़िर पाण में छाजे करे गॾिजी प्रोग्राम त हिकिड़ो अलॻि पंहिंजो मौज़ू आहे जंहिं ते वेही जेको आहे उहो ॻाल्हि करणी ज़रूरत आहे इहो तजुर्बो हिकिड़ो थियो हुयो 1996 में जो गॾियल हिकिड़ो सेटअप ठहियो हो ख़बर आहे नालो अलाए छा जेको आहे हुयुसि उन में ISO असगरिया ऐं IU ऐं जेका तहरीक सभु गॾु हुया लेकिन उहो हली न सघियो इन करे त हर कंहिंजो रुख़ पंहिंजो आहे हर कंहिंजा जेके आहिनि उहे तरीक़ा पंहिंजा आहिनि तंहिंजे करे इहो हली न सघियो सभिनी जो हलणु जेको आहे गॾिजी हिकिड़ी जाइ ते फ़िलहालु इहो तजुर्बो नाकाम तजुर्बो हर तंज़ीम खे असगरिया खे पूरी क़ौम खे उलमा खे अहिड़ी ॻाल्हि ॻोल्हणु खपे जो हिकु ई मज़हब ते हलण वारी मुख़्तलिफ़ तंज़ीमनि सभु मिली करे हिकु कमु कनि त क़ौम हिकु कमु न थींदो इहो जेको आहे उहो चवणु आसान आहे ऐं करणु ॾाढो ॾुखियो आहे मिसाल तौरु
मर्जियत ऐं शीयत जी। हालांकि मर्जियत हिकिड़ी हुजणु खपे, तकलीफ़ हिकिड़े जी थियणु खपे। अकुल ईअं थो चवे ऐं जेको लाजिक बि ईअं थो चवे, पर हिन वक़्तु ॾिसो त केतिरनि जी तकलीफ़ थिए थी। हाणे तव्हां चओ त हिकिड़े ते अची जेको आहे मुतफ़िक़ थियो, नथो थिए, अमली तौरु इहो जेको आहे पॉसिबल कोन्हे। इन करे जेका शइ अमली तौरु पॉसिबल न हुजे ऐं मुमकिन न हुजे, उनजे लाइ कोशिशि करणु मुंहिंजे ख़्याल में फ़ाइदेमंद कोन्हे। जीअं सही मौला अलैहिस्सलाम जे दौर में हुयो, अगरि मौला हिकु आहे त सॼी क़ौम उन सां ॿधल आहे, कोई इख़्तिलाफ़ सॼी क़ौम पोइ वरी जुदा थी थिए। सॼी क़ौम मौला अली अलैहिस्सलाम सां ॿधल किथे आहे? अली अलैहिस्सलाम जन जॾहिं उथनि था, तलहा ज़ुबैर बीबी आयशा जुदा थी वञनि था, मुआविया जुदा थी वञे थो। इहे टे हिसा त बहरहाल उन वक़्तु ई रहिया। उन खां पोइ जेका नहरवान में अची वरी चुकिया आहिनि उहे ख़ारिजी थियनि था। ख़वारिज वारा सभु अली अलैहिस्सलाम जे लश्कर जा माण्हू हुया। तंहिं करे ईअं कोन्हे त जेको आहे सभु हिकिड़ी जाइ ते मुतफ़िक़ आहे, सभु हिकिड़ी जाइ ते मुतफ़िक़ इत्तफ़ाक़ कंहिं बि दौर में न रहिया। ख़ुदि रसूल करम जे दौर में तव्हां ॾिसो त मुखालफ़त करण वारा, ख़ुदि रसूल करम जी मुखालफ़त करण वारा मौजूदु हुआ। हिन रोमा के दोस्त के सवाल जी आसित है। जेसिताईं सवाल आहे असगरिया जो, त मां चयो असगरिया हिकिड़ी यूनिवर्सिटी आहे। असगरिया पंहिंजा जेके अफ़राद ठाहे ॿार मिलत जे हवाले करे। हाणे अगरि उन्हनि अफ़राद मां कोई अहिड़ो फ़र्दु आहे जेको सम्झे थो त मां सियासत में अची सघां थो त उहो अचे, असांजी काई पाबंदी कोन्हे। पर ख़ुदि असगरिया कंहिं माण्हूअ खे सियासत में आणे, इहो असगरिया जो कमु न आहे। जीअं असगरिया इहो कमु नथी करे जो जेको आहे आवामी हिकिड़ी सतह जी तंज़ीम ठाहे, तीअं जेको आहे असगरिया ख़ुदि कमु न कंदी। अलबत्त असगरिया मां निकितल माण्हू सियासत में बहरहाल हिकु हद ताईं रहिया आहिनि ऐं जेके आहिनि उहे उम्मीदवार बि थिया आहिनि ऐं किरिया बि आहिनि। ज़ाहिर आहे कामयाबु त हिन वक़्त ताईं कोई कोन थियो आहे। उम्मीदवार बि थिया क़ौमी असेंबली ताईं ऐं जेको आहे सूबाई असेंबली जा पोएं दौर में जेके आहिनि उहे थिया आहिनि। उन्हनि मां इलाही अहिड़ा आहिनि जेके असगरिया जा ठाहियल हुया। तंहिं करे असगरिया माउ आहे, यूनिवर्सिटी आहे, उनजे लाइ ठाहिया ज़रूरु आहिनि शोबे जे लाइ माण्हू, पर जेके आहिनि उहे जेके चइबो आहे त कामयाबु न थिया। असगरिया पाण जेको आहे सियासत में न ईंदी, छो त यूनिवर्सिटी सियासत जे वर चढ़ी वई त पोइ यूनिवर्सिटी पंहिंजो कमु न करे सघंदी। इन करे जेको आहे असगरिया न को कंहिंजी हिमायत कंदी, न को कंहिंजी मुखालफ़त कंदी, छो त हिन जो कमु यूनिवर्सिटी जो कमु आहे। बुरी या भलीअ जी ॻाल्हि न आहे, छो त हर भलो कमु न कबो आहे। यूनिवर्सिटी जेका आहे उहा यूनिवर्सिटी जो कमु करे। भला कम इलाही आहिनि, मस्जिद ठाहिणु भलो कमु आहे, पर असगरिया मस्जिद न ठाहींदी। असगरिया मस्जिद खे आबाद ज़रूरु कंदी। इन करे जेको आहे उहो मिसाल तौरु नेक कम घणा आहिनि, तव्हां ख़ुदि जेको आहे उहो ॾिसी सघो था, लेकिन असगरिया हर कमु न कंदी। असगरिया कंदी तालीम तरबियत जो कमु। उन खां पोइ निकितल अफ़राद जेके आहिनि उहे वञी मुख़्तलिफ़ शोबनि में। इहो मां साईं जे जेको आहे सवाल जवाब में वाज़िह थी हलियो। असां इहो कोन था चऊं त जेको आहे उहो असगरिया जे नाले ते हुजे। असां चऊं था मकतब अहल बैत जो हिकिड़ो जेको आहे आर्गन, हिकिड़ो जेको आहे उहो नशो इशाअत जो अहिड़ो ज़रियो हुजणु खपे। जीअं अॻ में अलमासूम शायदि थींदो, छा तव्हां सम्झो था अलमासूम जी शिदत सां कमी ज़रूरु आहे। उनखे बल्कि जेको आहे उहो साइट ऐं जेको आहे इलेक्ट्रॉनिक जे हुन शक्ल सूरत में अचणु बि ज़रूरी आहे। लेकिन जीअं मूं चयो त असांजी तंज़ीम कमज़ोर थी विया आहिनि। जॾहिं तंज़ीम कमज़ोर हुजे यानी औज़ार कमज़ोर हुजनि त उन जे ज़रिए जेको आहे कमु न थी सघंदो आहे। इन करे सभ खां पहिरीं असांखे पंहिंजी तंज़ीम मज़बूत करणी आहे। तंज़ीम मज़बूत करण खां पोइ जेको आहे तालीम तरबियत जो निज़ाम असांखे वापसि आणणो आहे। उन खां पोइ इहे कम असांजे